अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि li ahlihi अस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल क़ुरआन मा अली व अली मा अल क़ुरआन। क़ुरआन ऐं अली जे मौज़ूअ ते हिकु हदीस जेका अहले सुन्नत ऐं तशय्युअ जे किताबनि में ज़िक्र थियल आहे उन ते गुफ़्तगू करणु चाहियां थो। रिसालत इमाम फरमाइनि था क़ुरआन अली सां गॾु आहे ऐं अली क़ुरआन सां गॾु आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जिन में अली ऐं क़ुरआन शिरकत रखनि था, मुश्तरिक आहिनि ऐं गॾु आहिनि। अगर पहिरीं वस्फ़ ऐं पहिरीं सिफ़त ॾिठी वञे, ख़ुदाबंद मुतआल क़ुरान करीम जे लाइ फरमाइनि था अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदन लिल मुत्तक़ीन। क़ुरआन हिदायत जो किताब आहे ऐं इमाम अली इब्न अबी तालिब इमाम हिदायत आहे। अहिड़ो हादी आहे अली इब्न अबी तालिब जो दुश्मननि सां बि सुठो सलूक करे थो त शायदि उहे हिदायत खे क़बूल कनि। वाक़िआ तवारीख़ जे किताबनि में मिलनि था त जॾहिं जंग सिफ़ीन में लश्कर मुआविया नहर फ़ुरात जे मथां कब्ज़ो करे त उहे चवनि था अली ऐं लश्कर अली खे पाणी न ॾियो, लेकिन उन ई फ़ुरात जे मथां अगरि अली जो कब्ज़ो थिए थो, अली इब्न अबी तालिब चवंदा पाणी खे कंहिंजे मथां बि न रोकियो। ऐं उन खां बाद में अली इब्न अबी तालिब चंद ॾींहंनि ताईं जंग खे रोके करे सिर्फ़ु ख़तनि सां हाल अहवाल कंदा रहिया। जॾहिं इहा कैफ़ियत पैदा थी त ख़ुदि असहाबे अली चवनि था त शायदि या त अली पंहिंजे हक़ ते रहण में शक करे थो या त अली मौत जे ख़ौफ़ जे करे जंग खे जारी नथो रखे। जॾहिं इहा ख़बर अली इब्न अबी तालिब खे पहुती त मौला फरमाईंदा नहजुल बलागा में त मां अली जंहिंजे लाइ तव्हां चओ था मौत खां रिझां थो, अल्लाह जो कसम चाहे मौत अली जे मथां वाक़े थिए या अली मौत जे मथां वाक़े थिए बराबरि आहे, छो जो मां मौत खे अल्लाह सां मुलाक़ात जो नालो ॾियां थो ऐं मां कॾहिं बि अल्लाह जी मुलाक़ात में कंहिं बि शइ खां नथो रिझां। हाँ, बाक़ी अगरि चओ था मां पंहिंजे हक़ ते हुजण में शक कयो आहे त रसूल तव्हांखे ॿुधायो वियो त अली ई सिरात मुस्तक़ीम आहे। त मौला पोइ छाजे लाइ जंग खे रोकियो वियो आहे? मौला फरमाइनि था वल्लाह जंग खे रोकण जो सबबु सिर्फ़ु इहो आहे ताकी शायदि कोई शख़्स हिदायत वठे ऐं मां अली जे नज़दीक कोई हिदायत पाए, इहो बहितर आहे जो मां उनखे क़त्ल करे छॾियां। त जहिड़ी तरह क़ुरान किताब हिदायत आहे, अली इमाम हिदायत आहे। ॿी सिफ़त जेका क़ुरान ऐं अली में मुश्तरिक आहे त क़ुरान हिकु पुरकशिश ऐं पुरजज़ब किताब आहे। जेको क़ुरान करीम खे ॿुधे, हत्ता के तवारीख़ मिलिया चोरनि जॾहिं क़ुरान करीम जो आयात ॿुधियूं त उन्हनि ईमान आंदो ऐं उन्हनि बुराइनि कमनि खां पाण खे दूर करे छॾियो। हर शख़्स क़ुरान खे ॿुधे त क़ुरान जे तरफ़ माइल थिए ऐं काफ़र चवंदा रहिया क़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मउ लिहाज़ल क़ुरआन, त कुफ़ार इन क़ुरान खे न ॿुधो बल्कि पंहिंजी आवाज़ खे बुलंद कयो त मता असां मंझां कोई वञे हलियो इन क़ुरान जे तरफ़। ईअं ई अली इब्न अबी तालिब जी ज़ात एतिरी करीम ऐं आदिल ज़ात हुई, जेको बि अली जे नमूने अमल खे ॾिसे पियो मौला ते ईमान आणे पियो। लेकिन दुश्मननि ग़लति ऐं कूड़ियूं हदीसूं पेश करे अली जे ज़ात खे घटाइण जी कोशिशि कई। हत्ता के एतिरे क़दुरु हदीसूं घड़ियूं वयूं जॾहिं मौला जी शहादत थिए थी महराब में इबादत कंदे त अहले शाम वारा तअज्जुब करे चवनि था छा अली बि नमाज़ पढ़ंदो हुयो? इन अली जी ज़ात खे मजरूह करण जे लाइ ग़लति हदीसूं पेश कई वयूं। ऐं टीं जेका सिफ़त आहे, ॾिठो वञे त क़ुरान हर नस्ल जे लाइ, हर दौर जे लाइ जदीद आहे। जेको शख़्स जंहिं बि दौर में अचे सभ खां वधीक पढ़ी वञण वारी किताब क़ुरान करीम, सभ खां वधीक छपी वञण वारी किताब क़ुरान करीम, लेकिन अॼु ताईं क़ुरान सभ जे नज़दीक जदीद ऐं नओं थी करे पेश थिए थो। ईअं अली इब्न अबी तालिब हर दौर हर नस्ल जे लाइ नमूना अमल आहे। जेको शख़्स जंहिं बि नस्ल में अचे अली जी शुजाअत, करामत, अदालत ऐं इल्म खां पंहिंजे लाइ सीरत हासिल करे सघे थो। चौथी शइ जेका अली ऐं क़ुरान में मुश्तरिक आहे त क़ुरान जा मुवाफ़िक़ बि आहिनि, मुख़ालिफ़ बि आहिनि। ख़ुदि क़ुरान में आयात मौजूदु आहिनि त क़ुरान हिदायत करे थो मुत्तक़ीन जे लाइ। क़ुरान में दर्स मौजूदु आहे जेके अहले शऊर आहिनि, जेके अहले अक़ल आहिनि, लेकिन जेके मुख़ालिफ़ आहिनि ला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, ज़ालिमीन जे लाइ सिर्फ़ु सिर्फ़ु ख़सारो आहे। ईअं अली इब्न अबी तालिब जा कुझु मुवाफ़िक़ आहिनि, कुझु मुख़ालिफ़ आहिनि। अगरि मुवाफ़िक़ ॾिसो अली इब्न अबी तालिब जा त मीस में तमाम जहिड़ा जिन खे अगरि फांसी जे दार ते लटकायो वञे त उते बि चवनि था त अचो त असां तव्हांखे ॿुधायूं त अली छा आहे।
इब्न सिकीत जेको मुतवक्किल जे ॿिनि पुटनि खे पढ़ाए पियो, उनखे जॾहिं उहो मुतवक्किल चए थो त ऐं इब्न सिकीत आया मुंहिंजा इहे 2 पुट अफ़ज़ल आहिनि या अली जा हसन हुसैन, त उहो इब्न सिकीत उन हाकिम वक़्त खे अखियुनि में अखियूं मिलाए करे चए थो तुंहिंजे मथां अफ़सोस आहे। ऐं मुतवक्किल कहिड़ो सुवाल कयो अथई, तूं त चवीं थो हसन हुसैन, मुंहिंजे नज़दीक अली जो सभिनी खां नंढो ग़ुलाम कंबर तोखां ऐं तुंहिंजे पुटनि खां अफ़ज़ल आहे। त अहिड़ा मुवाफ़िक़ अली खे मिलिया ऐं मुख़ालिफ़ कहिड़ा मिलिया, ख़ुदि रसूल फरमाइनि था त या अली तोखे अहिड़ा मुख़ालिफ़ मिलिया अगरि उनखे पूरी दुनिया ॾिनी वञे पोइ बि उहे तो ते ईमान नथा आणे सघनि। ऐं पंजी जेका जहत मुश्तरक आहे, पंजी जेका सूरत मुश्तरक आहे जंहिंमें अली ऐं क़ुर गॾु आहिनि, उहा इहा आहे त क़ुर करीम महजूर आहे। ख़ुदि रिसालत में फरमाइनि था या रब्बी इन हाज़ल क़ौम इत्तख़ज़ल क़ुरआन महजूरा, हिन क़ुर खे घरनि ताईं महदूद कयो वियो, इन क़ुर खे केरु हिदायत जे लाइ इस्तेमालु नथो करे। अली इब्न अबी तालिब बि फरमाइनि था मा ज़िलतु मुंज़ु उबिज़ रसूलुल्लाह मज़लूमा, मां अली रिसालत माब खां बाद में मज़लूम थी वियुमि। एतिरो अली, एतिरो आदिल ऐं अज़ीम अली मौला जे लाइ जॾहिं हर कंहिं लिखण वारे इहो लिखियो त कंहिं ज़ालिम ऐं जाबिर सां एतिरो ज़ुल्म उनजे जबर ऐं ज़ुल्म जे करे न थियो जेतिरो अली सां अदल जे करे थियो। जॾहिं अली मौला जी शहादत थिए थी त हर मुनसिफ़ शख़्स इहो लिखियो त अली खे क़त्ल कयो, इन जे लाइ जो अली सभ खां वधीक आदिल शख़्स हो। परवरदिगार असांखे मौला अली इब्न अबी तालिब जे नूर मारिफत इमामत इनायत फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।